नाज़रीन मोरो में खबर है जानी जोमानी जी जेका वहाँ ताईं पहुँचन पिया। मोरो जे मोहम्मदी मेडिकल कॉम्प्लेक्स मोरो जे CEO मोहम्मद याकूब तुर्क जे तरफ़ां तारीख़ 3 अप्रैल 2024 जुमे जे ॾींहुं अॼु मंझंदि जो 1 वॻे खां शाम जो 5 वॻे ताईं मोहम्मदी मेडिकल कॉम्प्लेक्स बांधी रोड मोरो में लॻाई वई। हिन मुफ़्त मेडिकल कैंप में जिगर ऐं मुआदे जी बीमारियुनि जो मशहूर माहिर डॉक्टर अरशद अली जारिको, गैस्ट्रोएंट्रो हेपाटोलॉजिस्ट ऐं वास्कोपिस्ट जेको हेपाटाइटिस B ऐं C मुआदे जी तेज़ाबियत ऐं अल्सर, जिगर जो सुकण, सोहोसिन्स, जिगर जो कैंसर, तशख़ीस ऐं इलाज कंदड़ एंडोस्कोपी, खूनी बवासीर ऐं उन जो बग़ैर ऑपरेशन ज़रिए इलाज, जिगर ते चर्बी, उल्टी पुरण, दस्त, दायमी कब्ज़, पानी पीअण में तकलीफ़ या खाधो फासण, जिगर जी नाली में पेवंदकारी खां अॻु ऐं पोइ जी चकास, अपनोरोस्कोपी जी सहूलियत मौजूदु हुई। हिन मुफ़्त मेडिकल कैंप में डॉक्टर अरशद जारिको मुफ़्त मेडिकल कैंप में ईंदड़ मरीज़नि जी मुफ़्त चकास कई ऐं मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं। उन खां अलावा हिन मुफ़्त मेडिकल कैंप में अल्ट्रासाउंड पिणु कयो वियो, जॾहिं त मोहम्मद मेडिकल सेंटर जो CEO मोहम्मद याकूब तुर्क पारां मरीज़नि खे सहूलियत फ़राहम कैंप ते मौजूदु हो।